ख़बर शामिल क्यों सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ा हारिन जे आलमी दिहाड़े ते हारिन के ख़राज पेश किया है। हारी मुल्की मईशत ग़ज़ाई पैदावार ऐं ॻोठाणे तरक्की जो बुनियाद है। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त ज़रई ख़ानदान सां वाबिस्तगी सबबि हारिन जे मेहनत कामयाबियुनि ऐं ॾुखियाईनि खां वाक़ुफ़ आहियां। ज़रई शोबो करोड़े ख़ानदाननि जे रोज़गार जो ज़रियो ऐं क़ौमी तरक्की लाइ अहम आहे। आसिफ अली ज़रदारी जो वधीक चवणु आहे त पाणी जी खोट, मौसमी तब्दीली ऐं ज़रई ख़र्च में वाध हारिन लाइ वॾा चैलेंज आहिनि। पाकिस्तान में हारिन जी भलाई, जदीद ज़रई टेक्नोलॉजी ऐं मंडियुनि ताईं पहुच लाइ मज़बूत क़दम खणणु ज़रूरी आहे। ज़रई शोबे जे मज़बूत थियण सां ई पाकिस्तान में ग़िज़ाई तहफ़्फ़ुज़, पैदावार, तरक्की ऐं ख़ुशहाली मुमकिन आहे। ख़बर शामिल कयूं पिया सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां हारिन जे आलमी दिहाड़े ते हारिन खे ख़राज पेश कयो आहे। हारी मुल्की मईशत, ग़िज़ाई पैदावार ऐं ॻोठाणनि तरक्की जो बुनियादु आहे।